डिगड़ी शहर इल्मी ऐं अदबी सरगर्मियुनि जो मर्कज़ हुअण करे हिते अनेक नेक बाना तालीम जे फ़रोग़ लाइ पाण पतोड़ींदा रहिया आहिनि। उन्हनि मां हिकु लाली बाई पिणु आहे। लाली बाई जो जनमु 12 डिसंबर 1942 ईस्वीअ में मिठीअ में हिकु वापारी रामचंद जे घर थियो। पाण रामचंद जी 4 नंबर सपूतरी हुई। निमाणी तबियत जी मालिक हुई। संदसि शादी मिठी जे मशहूर प्राइमरी मास्टर टीकमदास जे सपूतर मुरलीधर राठीअ सां थी। तालीम फाइनल पास हुजण जे करे 1975 में इस्लामकोट जे एक प्राइमरी स्कूल में प्राइमरी स्कूल टीचर जी नौकरी मिली। कुछ वक्त खां पोइ मिठी शहर में अची पंहिंजूं ख़िदमतूं प्राइमरी स्कूल टीचर तौर सरअंजाम ॾिनियूं। 1982 में तबादलो डिगड़ी शहर में थियण जे करे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में डिगड़ीअ में शाम वारी शिफ्ट में पढ़ाइणु शुरू कयो। उन्हीअ खां पोइ 1983 ईस्वीअ में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में शाम वारी शिफ्ट में पढ़ाइणु शुरू कयो। 1987 ईस्वीअ में गवर्नमेंट गर्ल्स मेन उर्दू में पढ़ाइणु शुरू कयो। गवर्नमेंट गर्ल्स सिंधी मीडियम स्कूल 1988 में क़ाइमु थियो ऐं पाण एज़ ए हेड मिस्ट्रेस तौर सिंधी प्राइमरी स्कूल में ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। संदसि देहांत 13 मई 2001 में थियो। संदसि पुटु अॼु बि एजुकेशन डिपार्टमेंट में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई